الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل كزرع أخرج شطأه فآزره فاستغلظ فاستوى على سوقه يعجب الزراع ليغيظ بهم الكفار وعد الله الذين آمنوا وعملوا الصالحات منهم مغفرة وأجرا عظيما فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر يمنون عليك أن أسلموا قل لا تمنوا علي إسلامكم بل الله يمن عليكم أن هداكم للإيمان إن كنتم صادقين صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन वल्मलाइकतिल मुक़र्रबीन वअला इबादिका अस्सालिहीन या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअह लिकुल्लि हौलिम मिनल अहवालि मुक़तहिम। चौवीह शवाल मुकर्रम जी रात 1442 हिजरी 4 जून सन 2021 जुम्मे जी शाम छंछर जी रात बच्चल शाह जे आसिफ कॉलोनी में उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु मस्जिद में बरादर अजीज अदा शबीर अहमद चौहान साहब जुमल जमात असांजो नौजवान
उलमा जो परवानो अदा ज़ुबैर अहमद साहब, उनकी दावत ते तवां जमा सगोरी जी अल्लाह ताला ज़ियारत नसीब फरमाई आहे। इस्लाम ज़िंदाबाद जे उनवान सां कॉन्फ्रेंस जो इनेकाद कियो वियो आहे। गर्मी भी आहे। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तवां सां सभिनी जी हाज़ुरी पंहिंजी बारगाह में मक़बूल मंज़ूर फरमाए। इन जो लाइटूं बंद कयो पुट। दोस्तों, इस्लाम जिंदा हुयो, इस्लाम जिंदा आहे, इस्लाम जिंदा रहंदो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इस्लाम आंदो, कलमो आंदो। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इस्लाम जी दावत ॾिनी, कलमे जी दावत ॾिनी, दीन इस्लाम जो कम थियो। त हिन दीन ऐं इस्लाम के पारियां पारियां कबूल करण वारा मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद करीम जा सहाबी सब गरीब हा। गरीबन ईमान आंदो ऐं ईमान आने खां बाद में उन्हनि खे वॾियूं तकलीफ़ूं आहिनि, आज़माइशूं आयूं, मुसीबतूं आयूं, इम्तिहान आया। तव्हां असां त अम्मा जे गोद में घर में कुरान भी ईंदे असांखे अम्मा जे गोद में मिलियो, मिठे मोहम्मद जो कलमो भी असांखे अम्मा जे गोद में मिलियो, कुरान भी अम्मा जे गोद में मिलियो, इस्लाम भी असांखे अम्मा जे गोद में मिलियो, पर मिठो मोहम्मद भी असांखे अम्मा जे गोद में मुफ्त में मिलियो। सहाबा त जानियूं ॾिनियूं, सहाबा त पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं, किन बच्चा, किन अबो, किन अम्मड़। ऐं कलमे पढ़ण खां बाद में उन्हनि खे तकलीफ़ूं आयूं। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु पहिरियों मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इस्लाम जे कलमे जे मथां ईमान आणण वारो पहिरे नंबर में सैयदना अबू बकर सिद्दीक़ साईं पहिरियों। ऐं वॾो वापारी कपड़े जो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दीन जी दावत ॾिनी, कलमे जी दावत ॾिनी। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़ा जबल जी चोटी ते चढ़ी करे ऐलान कयो, या माशरल कुरैश, समूरा कुरैश आया। पहिरियां पहिरियां मदीने जे मीर पंहिंजे ज़िंदगी जे बारे में पुछो, पंहिंजे ज़ाते गिरामी जे बारे में पुछो त मके वारो मां मोहम्मद खे सुञाणो पिया? सभिनी जो साईं हा, मोहम्मद बिन अब्दुल्ला बिन अब्दुल मुतलिब, अब्दुल्ला जो पुट रहा, अब्दुल मुतलिब जो पुट रहा, सुञाणूं था। सैन फरमाए मके वारो मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 40 साल जिंदगी जा गुज़री चुका तव्हांजे शहर मके में। मुझी विलादत मके में, मुझी बचपन मके में, मुझी जवानी मके में, मुझी शादी मके में, मुझा वापार मके में। तव्हां इन्हनि 40 सालन जे जिंदगी में मां मोहम्मद के ॾिठो, मुझी बचपन ॾिठी, मुझी हलचल, मुझो उतर में है साईं हा। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए 40 सालन जे जिंदगी में मां मोहम्मद तव्हांजो हक़ खाधो? चऊं साईं न। मां तव्हां सां का ठगी कई? चऊं साईं न। 40 साल जिंदगी जा गुज़री विया, इन 40 सालन जे जिंदगी में मां मोहम्मद तव्हां सां कूड़ ॻाल्हायो? चऊं साईं न। तू सच्चो आ, तू अमीन आ, तू सादिक आ। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, हाणे 40 साल गुज़री विया आहिनि, मां जबल जी चोटी ते बीठो आहियां, तव्हां सभु हेठि, मां तव्हांखे चवां त जबल जे हिन पासे कंहिंखे फ़ौज ईंदी जेका तव्हांखे सां विढ़ंदी लड़ंदी, यकीन कंदो? समूरनि चयो साईं तव्हां त चओ था जबल जे हिन पासे खां, पर चओ ओया स्वम फ़ौज थी अचे, ओया ओया अचे वधी।
असां ये अखियूं फाड़े ॾिसूं असां के को भी सिपाही नजर न अचे को भी दुश्मन नजर न अचे पर मोहम्मद चवे तो त अचे थी त असां चवंदासीं असां जो अखियूं कूड़ियूं थी सघनि थियूं मोहम्मद तुंहिंजी ज़बान कॾहिं भी कूड़ी नथी थी सघे फरमायो वो मुझे हिकिड़ी मसन प्रोग्राम कहिड़ो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाहु तुफ्लिहून ला इलाहा इल्लल्लाह चो ला नाए कोई माबूद नाए कोई हाजत रवा नाए कोई मुश्किल कुशा नाए कोई मौत हयाती जो मालिक नाए कोई इज्जत जिल्लत जो मालिक नाए कोई नफे नुकसान जो मालिक नाए कोई धीअनि पुटनि जो मालिक इल्लल्लाह मगर हिकिड़ो अल्लाह चओ न सुभान अल्लाह यार ला ला तलवार ही काफरन के मुशरिकन के हणी ढींगो ढेरी करे छड़ी छा तो चई सच्चो चवंदा अमीन सादिक वटी पेरन ते जोर न वडी भगा सब भजी खुदा जी ज़ात जो कसम हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो सक्को चाचो जे मुझे मोहम्मद जे जमण ते खुशी कई जशन मलायो नऊज़ बिल्लाह नकल न कुफर कुफर न बासत हुजूर के चई और तुझो हथ भजे असा के न घुराई तुझो कम इहो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो दुख थियो ॿिया हलिया विया चाचे ई लफ़्ज़ छो चया रब फरमायो मोजा सोना नबी मोजा दिलबर नबी दुख न कर जेके लफ्ज़ चया थई मोटाए करे मुंह में तो हणास हुन चयो मदीने जे मीर के तुंहिंजा हथ भजन अल्लाह फरमायुसि तब्बत यदा अबी लहबी व तब हुन चयोसि अबू लहब चयो मोहम्मद तुंहिंजो हथ हलाक थे अल्लाह फरमायो अबू लहब तुंहिंजा बैयत भजन अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर इमामुल अंबिया जो दुश्मन चो जहन्नमिया तवज्जो कर या गाल मक्की पाक में मशहूर थी वही सैयदना बाबकर सिद्दीक मक्के जो वडो व्यापारी हो कपड़ा जा 11 कपड़े जा दुकान होयस उन रात को न हो जिया जो खबर पए सुबह जो सिधो मदीने जे मीर मिठले मोहम्मद रबी जे दरवाजे दे आयो दरवाजो खड़कायई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकरी आया साईं फरमायस की आयो आ चई से मां के खबर पईया तवा चो था त मां अल्लाह जो नबी आया हुजूर फरमायो हाओ इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ अल्लाह पाक मां मोहम्मद करीम के सबनी जे लाए नबी करे मोकिलियो सैयदना अबूबकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला नो देरी न कई उते जो ते मोहम्मद करीम जो कलमो भरे मुसलमान बणजी वयो ॾाढा नथा चो कलमो पढ़ी कलमे पढ़ण खां बाद में दुकान थोड़ी ही खोली सिधो वयो हज़रत उस्मान साईं मिलियो उस्मान काले चई यार कम सां पियो वञा चई यार मोहम्मद के सुञाणी चई हा चई यार माण्हू कीअं आहे चई यार ॾाढो भलो आहे चई कॾहिं कूड़ू ॻाल्हायो अथई चई न सचो आहे अमीन आहे सादिक आहे चई जेको माण्हुनि ते कूड़ नथो ॻाल्हाए उहो अलाह ते ॻाल्हाईंदो चई त न चई मोहम्मद चवे थो मां अल्लाह जो रसूल आहियां हज़रत उस्मान चयो पोइ सच थो चवे न हल न मोहम्मद जो कलमो पढ़ो हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह तआला अन्हु मिलियुसि हिक ॾींहं में सैयदना अबूबकर सिद्दीक़ साईं 7-8 माण्हुनि खे वठी आयो मोहम्मद जो कलमो पढ़ाए
वञे पियो हलंदो दीन वधंदो 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 40 माण्हू थिया सैयदना अबू बकर सिद्दीक़ हिकु दफ़े मुंहिंजे साईं ॾे आयो ओ मुंहिंजा साईं मूंखे मोकल ॾे न साईं मां काबतुल्लाह में अलाह जे तौहीद जो ऐलान कया न साईं ने फरमायो कुझु सब्र कर मुसलमान थोड़ा काफर घणा कुछ सब्र कर सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने जे मीर खे चए थो सोहणा मुखे इजाजत दियो मां काबतुल्लाह में अल्लाह जी तौहीद बयान करिया ओ मुझा साईं मुझी दिल थी चए हुजूर फरमायो यार सब्र कर चई साईं मुझो याद फाटे अल्लाह ऐलान थियो फिरानी ॾियारे काबतुल्लाह में अबू बकर सिद्दीक़ वाइज़ कंदो पंहिंजा भी आया परावा भी आया सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला मिंबर ते भी करे खुतबो पढ़ण शुरू कयई पढ़ंदे पढ़ंदे इन लफ्ज़न ते आयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु ये जो चीज़ मां शाहिदी तो ॾियां त अल्लाह खां सवा कोई माबूद कोन्हे ऐं मां शाहिदी तो ॾियां त मोहम्मद अल्लाह जो बानो ऐं उन जो रसूल अथव काफ़रनि खे काव लॻी छा थो चवे चुप कर अलाह अलाह करे कई अथई हे काबे में 360 बुत पिया हे मोहम्मद यतीम अबो भी ना अमर भी ना ॿ महीना घर ॿाहिरि थी वरेसि इहो रसूल सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु मथां क़ातिलाना हमलो मार ॾिनो डंडा हयऊं जंहिंखे जेका शइ हथ अचे पई हणनि पिया को पत्थर को डंडो ऐं अमा भी मुसलमान थी अबो भी न ॻाल्हि मके पाक में हुली वई त अबू बकर शहीद थी वियो त मारे वेठो अबू बकर खे कबीले जा माण्हू आया खणी विया घर वञी रखियऊं अमा भी मथां बीठी आहे अबो भी मथां बीठो आहे अबो तो चेस कल्लिमनी या अबा बकर अबू बकर मूसा ता ॻाल्हाए अबू बकर मूसा ता ॻाल्हाए सॼो ॾींहुं होश न आहे अमा पाणी जली बीठी आहे त पुटु ईंदो होश में पाणी घुरंदो शाम जो टाइम थियो आसिफ कारूनी जा गैरतमंद मुसलमानो बच्चल शाह जा गैरतमंद मुसलमानो शाम जे टाइम ते सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे होश आयो अखियूं खोलियईं हेॾे ॾिठईं अम्मा सम्झे पई त मानी घुरंदो या चवंदो त धक घणा लॻा आहिनि पर क़ुर्बान वञा हज़रत अबू बकर सिद्दीक़ तुंहिंजी मुहबत जे मथां अखियूं खोलियईं ज़बान ते लफ़्ज़ उहे आया जो अॼु बि हदीस में सोन जे पाणी सां लिखिया पिया ॾाढा सुभान अल्लाह चओ त ॿुधायां मोहब्बत सां चओ त ॿुधायां सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके लफ़्ज़ चयो खुदा जी ज़ात जो कसम हेॾे होॾे नज़र करे ईअं न चई त मां मानी ॾे या पाणी ॾे ना ना न अखियूं खोले करे चए थो कई हबीबी रसूलुल्लाह कैफ हबीबी रसूलुल्लाह व कैफ हालुहु व अस्हाबे अखियूं खोले करे चवे थो छा हाल आहे मुंहिंजे सोने नबी मिठे मोहम्मद करीम जो ऐं उन जे सहाबन सगोरन जो अमारी चवे ॻाल्हि त ॿुध घणा साल थिया अथई मके में तुंहिंजा दुकान आहिनि कपिड़े जा अमा इलाही साल पोइ कंहिं बि तुंहिंजो कुरशी नालो वरितो चई न चई कल मोहम्मद जो कलमो पढ़ियो अथई अॼु हाल इहो थियो अथई डंडा लॻा अथई सॼो ॾींहुं होश न अथई रत निकिरी आई आहे कमज़ोरी थी वई आहे हाणे बि अखियूं खुलण खां बाद में न मानी थो घुरे न पाणी थो घुरे उन मोहम्मद जी थो पोइ छा करे जो मके वारा सभु जा दुश्मन थी चुका आहिनि असांखे तुंहिंजी यार जो पतो न आहे छॾ मोहम्मद जी पचर छो त अञा मां मुस्लमान थी विया
हज़रत अबू बकर सिद्दीक़ चए थो अम्मा पाड़े में जेका फिरानी माई आहे न उहा मुस्लमान अथई उन मोहम्मद जो कलमो पढ़ियो अथई वञ न अम्मा उन खां पुछी आहे न उनखे मुंहिंजे महबूब जी सॼी ख़बर हूंदी वारे वाह आशिक़े रसूल भॼंदी वई उहा माई आई हज़रत अबू बकर साईं मथां बीठी आहे चएसि थो कई वाह हबीबी रसूलुल्लाह छा हाल आहे मुंहिंजे महबूब साईं जो चवे थी तुंहिंजो अबो तुंहिंजी अमड़ मथां काफ़रनि खे आवाज़ न ॿुधाइनि चवे थो न न खोले करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आवाज़ ॿुध चवे थी अल्हम्दुलिल्लाह साईं जन ख़ुशि आहिनि दारे अरकम नाले साहबी उन जे घर में मौजूद अम्मा थी चवे अबू बकर पुट पंहिंजे यार जो आवाज़ ॿुधी हाणे मानी त क हाणे पाणी त पी सैयदना अबू बकर सिद्दीक़ चवेसि थो अम्मा ओ मुंहिंजी अम्मा हिन कननि सां रसूल करीम जो आवाज़ ॿुधुमि अम्मा हाणे अखियुनि सां न ॾिसंदुमि न मानी खाईंदो मां न पाणी पीअंदो मां तॾहिं अल्लाह वारो चवे थो परवाने को चराग बुलबुल को फूल बस लेकिन सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मदीने वेंदो अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर परवाने को चराग बुलबुल को फूल बस लेकिन सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस नमाज अच्छी रोजा अच्छा ज़कात अच्छी हज अच्छा मगर में बावजूद उसके मुसलमान हो नहीं सकता न जब तक कट मरो में सैयद यसरब की इज्जत पर खुदा गवाह है कि मेरा कायम ईमान हो नहीं सकता अम्मा जैसी दया किरसा रसूलुल्लाह जो चेहरो न ॾिसंदो मैं न मानी खाईंदो मैं न पानी पीअंदो मैं खुदा जी ज़ात जो कसम ये ॿई औरतूं ॿई मायर ॿई सैयदना अबू बकर सिद्दीक़ साईं खे वरतियूं थियूं अचनि हिकिड़ो हथु अम्मा जे कुल ते ॿियो हथु मुस्लमान औरत जे कुल ते खुदा जी ज़ात जो कसम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾिठो हुजूर पुरनूर रहमत वारा नबी उथी बीठा अबू बकर सिद्दीक़ के भाकुर पाए पंहिंजे गोद में सुम्हारियो अल्लाहु अकबर गोद मदीने जे मीर जी ही चेहरो अबू बकर सिद्दीक़ साईं जो साईं पर अबू बकर तोखे एॾी मार मिली आहे एॾी ॾिनी अथनि साईं हा हे जिस्मतों हे टुकड़ा लथा पिया आहिनि हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मार मिली खुदा जी ज़ात जो कसम हुन अरकम जे घर में गोद अबू बकर जी ही गोद मदीने जे मीर जी ही सिर अबू बकर सिद्दीक़ जो हो हुन जो बदिलो सैयदना अबू बकर सिद्दीक़ मेरा हिजरत वारी रात लातो जो गार जे अंदर गोद अबू बकर जी ही चेहरो मदीने जे मीर जो चई न सुभान अल्लाह हज़रत अबू बकर सिद्दीक़ हमेशा चवंदो हो साईं मूंखे दुनिया में टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि घणियूं अबा घणियूं हिते त दुनिया जे अंदर घणनि माण्हुनि खे भंग वणंदी आहे कंहिंखे चरस वणंदो आहे कंहिंखे शराब वणंदो आहे घणनि माण्हुनि खे वरी कंहिंजी गिला करण बि वणंदी आहे घणा माण्हू वरी साहबा खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि घणा माण्हू त हाणे सफ़ा लही पिया आहिनि जो आलमनि खे पिया गारियूं ॾियनि चङा भला ॾाढियूं वॾियूं पटका उलमा खे पिया गारियूं ॾियनि हक़ जे आलमनि खे खुदा जी ज़ात जो कसम आहे इहो माण्हुनि खे इहा ॻाल्हि वणे थी जो आलमनि खे पिया गारियूं ॾियनि घणा माण्हू त वीचारा अहिड़ा 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 एलर्जी अथनि जो मौलाना फज़लुर रहमान खे बि कोन था छॾनि
कायदे मिल्लत इस्लामी मौलाना फजल रहमान चो सुभान अल्लाह। अरे मानू दा असांखे चवनि मौलाना फजल रहमान छा कयो अॼु पियो मूंखे हिकिड़ो चवे रात अबा लाउड वारा खे त सरू कर राणा हाँ ईंदो ईंदो माण्हू भलो अरे मुले तरस जागो था न हिकिड़ो में मूंखे चवे साईं तव्हां इस्लामाबाद खे वरी त छा कयो वरी हाणे ॿीहर था वञो अब चवनि था चङा भला ॾाढी वॾियूं मां चयोमांसि ॾे ख़बर मौलाना फजल रहमान घणो कुझु करे आयो छा करे आयो साईं वेही वेही मोटी आयो मां चयो मौलाना फजल रहमान आलिमनि जा पटका ऐं ॾाढ़ियूं बचाए मोटियो मां चयो मौलाना फजल रहमान मस्जिदूं ऐं मदरसा बचाए मोटियो मौलाना फजल रहमान तालिबनि जी तालीम बचाए मोटियो आहे मौलाना फजल रहमान तबलीग जमात वारनि जा चिल्ला बि बचाए मोटियो आहे अल्लाह जाने तो घणो कुझु मौलाना कयो आहे अल्लाह अकबर ये वेचारा जेके मिड़ई हरू भर हवा में पिया फायरिंग कनि उन्हनि खे अलाह सम्झे उन्हनि जे गाननि या उन जे मुखालिफ़ सां चओ मौलाना फजल रहमान खे को बि फ़र्क़ु नथो पए चओ इंशाअल्लाह कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजल रहमान